साईं मुंहिंजा हिकिड़ी बादशाही में ठॻु रहंदो हुयो। पोइ सॼो ॻोठु हुनखे सुञाणियो आहे, तूं मूंसां कई मां ॿिए सां कई, सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई त वञा हीउ ठॻु अथव वॾो। पोइ ठॻ सोचियो त भणा हे सॼो मुल्क मूंखे सुञाणे थो, सॼो ॻोठु। सो हाणे घरवारीअ खे पंहिंजी खे चई भलो थिए, हिते त कोन का तो हथो पारी लॻंदो, सॼो ॻोठु मूंखे सुञाणियो आहे त हीउ अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। हाणे हीअ बादशाही छॾियूं की ॿी बादशाही हलूं, माना उते किथे कंहिंखे धकियूं हली। साईं हाणे ठॻ वटि छा हुयो, 2 रिलियूं 4 हंध हिकु गॾ ते रखी ऐं 12 बचा खणी रवानो थी पियो। हलंदो होकारींदो वञे पियो, हिकिड़ी बादशाही छॾे ॿी बादशाही ते पुॻो अची। उते हिन ॿाहिरों ॾिठईं त भणा हिकिड़ो वणु आहे, उन वण जे आॾो हिन सां लॾो रखी ऐं सामान लाहे ज़ाल खे चई तूं हिते वेह। सो हाणे हिते 4-5 ॾींहं रहां, मां सॼे ॻोठ जो चकर ॾियां, घटुनि गलनि जी ख़बर पवे। पोइ मां ठगी चालू कंदुमि, हाली हाणे 5 ॾींहं गुज़ारण लाइ हीउ गॾो पंहिंजो काईंदो वञा, इहो खपाए अचां, पोइ वधि वरी ॾिसंदुमि इन कम खे। घर वारे चयो सही आहे। साईं हाणे हीउ गॾो काए रवानो थी पियो, हकिलंदो होकारींदो वञे पियो बाज़ार तरफ़। हिकिड़ो दग ते अंधो बीठो वञे, फ़क़ीर हुजे अंधो, सो अलाह जे नाले ते ख़ैरु पियो वठे वेठो। सो हिन खे चई सलाम वराई, हुन खां पासो ॾे टपियो। पुछा कंहिं भाउ केरु आहे? चई यार मां मुसाफ़िर आयो आहियां, सो अलाह जे नाले ते घुरे नथो, पर हिनमहिल मूं वटि काशे कोन्हे का, गॾो कायूं थो वञा, दुआ कर त माना गॾो खपे त पोइ मोटी अचे तोखे पैसा ॾींदुमि। अंधे चयो भाउ अलाह कंदो, गॾो 101 रुपयो कंदी। हिन चयो भणा 100 जे 1 रुपयो कंदो त 100 रुपया मुंहिंजो, बाक़ी 1 रुपयो तुंहिंजो। हिन चयो सही आहे साईं, कुदरत मुंहिंजी अलाह जी, हीउ अंदरि गॾो काए जो बाज़ार में वियो, हिकिड़ो हमराह गॾियो, चई गॾो खपाइणो थी? हा। चई घणो मुला? चई 101 रुपयो। हुन देरी न कया त हिन खे 101 रुपयो ॾिनई। हिन यार सोचियो ठॻ त भणा हीउ अंधो त को करामत वारो हुयो, फ़क़ीर माण्हू, सो हिन जी दुआ सां 101 रुपयो सच में मिलियो। सो हाणे 1 रुपयो हिन जो आहे, बाक़ी हाणे 100 रुपया जेको आहे इहो मां बाद में हिन खे खयूं थो वञा, वञी बाज़ार में वठां थो। हाणे हीउ साईं 101 रुपयो खणी अचे अंधे खे चई त हाणे हीउ रुपयो तुंहिंजो थियो, सो गॾो खपतो, तूं जेकी ॻाल्हि कई उन जी ज़ुबान ते खतो, 101 रुपये ते रुपयो पंहिंजो वठि। हाणे अंधे चयसि भणा हाणे 101 रुपये में खतो ते गॾो, मां अंधो आहियां वीचारो, ज़िंदगी थी वई आहे, कॾहिं 100 रुपयो न ॾिठो अथमि, त कहिड़ो थींदो अलाए छा हयाती, अॼु सुभाणे मरी वञा, मूंखे ॾे त मां 100 रुपया ॾिसी छॾिया। हिन जो जाइ बि हाणे वीचारे अंधो इलाज थो करे, माण्हू भलो आहे, सो हेॾो थोरो कयो अथई। हिन खणी 100 रुपया हिन अंधे खे ॾिनो। अंधे हेॾे होॾे हथ घुमाए फिराए ऐं पंहिंजे गोॾे हेठों करे वेही रहियो। हिन जो दफ़ा 100 रुपया ॾे ॾिठो ई न, चई छाजो 100 रुपया? चई अड़े 100 रुपया ॾिनोमांइ। अंधे जो त काॾो 100 रुपया ॾिनई, हिन जो 100 रुपया ॾे। ऐं हिननि ॿिन्हिनि जो पाण में लुड़ु थी पियो, हिन अंधे खणी रड़ियूं कयूं, वारो कयो भाई, अंधो खां पैसा कढियूं थो वञे, अलाए केरु आहे। माण्हू जो ॾिठो त बणा हे त ओपरो माण्हू अलाए काथों जो, हिन खे ताईं ॾाढो ददको ॾेई हिन खे हथ कढियनि। हिन सोचियो त भणा हञ, मां त खणी ठॻ आहियां, पर हिते अंधा बि ठॻ लॻा पिया आहिनि, हे अंधो मूंखे हेतिरो 100 रुपया फुरे वियो, सॼा त अलाए छा कईंदा, अलाए कहिड़ी बादशाही में निकितो आहियां, हाणे कीअं मसइलो थिए। हाणे सोचे जी हथें ख़ाली थो वञा, घरवारीअ ॾे त घरवारी उहा कोन ठहंदी, हाणे कीअं मसइलो कयां। पोइ हिकिड़ा ॿार पे रांदि खेॾनि दग ते, त उन्हनि खां पुछा कई वाह हिते का मस्जिद या को आहे, मूं छा ॻोल्हियांसि मदरसो, तो मां उन में कमु आहे उते। भाउ हुते ॿार पिया खेॾनि रांदि, उन्हनि चयो भाउ आहे मदरसो वाक़ई मस्जिद बि, पर होॾे न वञजांइ त सही अथई। चई कीअं? उते हिकिड़ा 4 अंधा ठॻ था रहनि, सो वॾो मुल्क तपाए छॾियो अथनि, न वञे त ओॾे ग़रीब शख़्स तूं भलो अथई। हिन जो मूंखे वञिणो ई त हेॾे ई आहे। हिननि साईं 10 पंधा वठी हीउ रवानो थी पियो, होकिलींदो हकारींदो वञे पियो, वञी वज़ू करे मस्जिद में गिरी सलाम वरायईं, केरु हुयो ई कोन, सलाम काॾों वराइनि, हे वञी कुंड वठी वेही रहियो। हा से थोरी देरि गुज़री त साॻियो ई अंधो पियो थो अचे, जी हिन खां 100 रुपया फुरियो। चई अचे, हिन सलाम ॾिनो अंधे, कीअं सलाम न वरायो। हिन चयो लॻे थो ॿिया न आया आहिनि, मां अॻे आयो आहियां। सो हाणे हुन
रिलीअ ते जीअं त वेहंदो उन रिलीअ हेठां को लोटी पई हुअसि। उन लोटीअ में उहे जेको 100 रुपया कढी जो विधई त लोटी हूअं अधु त बि कोन ईंदी आहे, फुल थी मथां बीह रही। टड़क 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 ढेंगलनि जो 100 रुपया हथ रही। हिन जो हला थई केतिरा सालनि में न भरी, अॼु ॾिस हिकिड़े चूत खे फुरियुमि, अंधीअ जे पुट खे त अॼु तार थी वई कननि ताणी। हे साईं ॿुधे पियो वेठो, ॾिठई त भला लोटी हिन पासे ते रखी ऐं वरी वेही रहियो। हिन पासो ॾेई आहे लोटी खणी ऐं जेको हुयो सामान उन गंढ में टुवाल में ॿधी पैसा ऐं लोटी सखणी रखी छॾियईं कुंड में। त हाणे ही वेठो आहे वरी ॿियो आयो साईं, सलाम ॾिनई। हिन चयो वालेकुम सलाम। से अचे पाण में वेठो, चए तूं आयो आहीं? चए हा यार मां आयो आहियां, ॿिया अञा कोन आया न। हिन चयो त अॼु साईं मां लोटी फुल कई मां, हिकिड़ो ठग ॼट मिली वियो, सो अहिड़ो कयो मां 100 रुपया ते थोरो धकियो मां। चई त अॼु लोटी तार लॻी पई आहे। चए ॾेखार। हिन लोटीअ में हथ हईं त सॼी बांह हथु हलियो पियो हुन लोटीअ में। अड़े भाउ लोटीअ मोले केरु मुंहिंजा पैसा कढी वियो, हीअं थी वियो, हिन रड़ियूं कयूं। हुन चयो अड़े पैसनि जहिड़ी शइ लोटीअ में रखबी आहे? चई बाक़ी तूं छा कंदो आहे? चई हाणे मूंखे आहे ॾंडो, हाणे ॾंडो आहे मुंहिंजो पोरो, पोइ इन ते मां टेक बि ॾींदो आहियां, अंधड़ो जो आहियां, त पोइ इन ॾंडो पोरो आहे, जेका पैसा डेंगरा थींदा न इन में अंदरि हुन पैसा विझी ऐं ॿाहिरि मुंझो ॾेई छॾींदो आहियां। अंदरि पैसा बि महफ़ूज़ ऐं मां टेकड़ी ॾींदो त घुमंदो, ख़बर बि न पवंदी। चई वाह जी यार टल आहे तुंहिंजी, इहो थोरो ॾंडो वरिते था कर त मां ॾिसां त पोइ भला मां ठाराईंदुमि। चई न न मां तोखे कोन ॾींदुमि। चई यार तूं मां पाण में दोस्त आहियूं, तोसां मां कॾहिं ठगी कई आहे? हिन चयो यार सही थो चवीं। हिन ॾंडो जो वधाए हुन अंधेरे ॾिनो त सॼे वठी वरितो, वठी उहो साॻियो ई ॾंडो बि पंहिंजे हेठो करे वेही रहियो। हुन चयो भाई ॾंडो त ॾे। चई ॾिनो मां जो। चई वरी छा ॻोल्हियां त मूंसां ठगी थो करे, वरितो बि सही ऐं पाण मंदा विड़ी पई। हाणे हिक ॿिए खे सफ़ा अधमो करे छॾियो, हिन रड़ियूं कंहिं ॿिए ॿुधियूं। उतो हो बि टुक टुक आयो तकिड़ो तकिड़ो। चई यार यको तव्हांजो लुड़ पियो थो हले, छा मसइलो आहे? हीअं आहे वरी हिन में चिड़ी वियो हू। चई यार मां हिनखे ॾंडो ॾिनो आहे, ॾंडो मूं वारो कोन हुजे। चई ॾंडे में छा हुजे? मां पैसा विधा ॾंडे में, सो पैसा न ॾंडो कोदो करे वेही रहियो, हाणे नथो हुजे, असांखे ठगे थो, वरी मूंखे ठगे थो, ॿियनि खे असां ठगी न वरितऊं। हिन चयो अड़े पैसनि जहिड़ी शइ ॾंडे में रखबी आहे? चई बाक़ी छा में रखबी आहे? बाक़ी तूं छा कंदो आहे? चई त मूंखे रिली जेकी न ॿधल हूंदी आहे, इन रिलीअ में न गीदा ठहियल, सो इन गीदनि में मां पैसा विझी छॾींदो आहियां चारो तरफ़। इहा रिली पाण सां राति बि सुवारे सुम्हंदो आहियां मथां, ॾींहं जो सॼो ॾींहुं खयूं वठंदो आहे, पैसनि सां भरियल आहे रिली। हिन चयो वाह जो यार कमु थो करे, इहा रिली तौर ते ॾे असां बि ठारायूं। हिन जो न न यार मां कोन ॾींदुमि। ॿिए वरी चयो यार तूं मां दोस्त न आहियूं, पाण में कॾहिं हिसाबु कयो आहे? चई यार तूं दोस्त आहे, तोखे ॾियां थो। खणी हुन रिली थोरी अॻिते वधाए त वरी सॼी वठी वरिती, जो अॻिलो ठग जेको आयो लॾे उन वठी वरी पंहिंजे हेठों कई। हाणे चए ॾिठो वञा रिलीअ खे ॾे न। चई असांखे ॾिनी ई कोन अथई। चई तव्हांजी मां त तव्हांखे रिली ॾिनो, वरी मूंसां बि ठगी। ऐं साईं टई पिया हाणे विड़ी पिया ठाकोड़ा वञनि सां अंधो, सभु टई अंधा, सो जंहिंखे धकु लॻे सो उहो पाण ॼाणे। साईं हलंदे हलंदे विढ़नि पिया, हिन लुड़ वॼाई चोथे हंधि ॿुधो, उहो बि तकिड़ो तकिड़ो आयो। जे छाजे लुड़ कयो अथव? मां थाणे वटि सां बीठो, मूं ते तव्हांजो चिटो बि लुड़ ॿुधे, रिली ॾंडो लोटी वग़ैरह वग़ैरह पोइ वञी पिया, छा मसइलो आहे? चई त इहो मां हीअं ॾिनोमान रिली, सो हाणे नथा ॾियनि मुंहिंजी। चई छा हो रिलीअ में? चई रिलीअ में पैसा जेका ठॻे आयुमि। चई अड़े अधीअ जा पुट, रिलीअ में पैसा रखबा आहिनि? चई बाक़ी। चई तूं छा कंदो आहे? हुन चयो त मुंहिंजो आहे बूट ठहियल अहिड़ो, उन बूट में हेठां जेको आहे खोपरो लॻल आहे, मतिलबु वधि तरो आहे, पोइ उनखे मां पटींदो आहियां, उन हेठि अंदरि टेंगरा विझी मथां बूट खे छा बंदि करे छॾींदो आहियां, पोइ सॼो ॾींहुं बूट पाई वठंदो आहे, मसीत में लाहींदो आहियां कोन आहियां, खई वठंदो आहियां। हिन जो यार वाह इहो तुम्हारो कमु आहे। चईंदा हाणे इहो बूट ॾे त असां बि अहिड़ो ठारायूं। हिन जो न बाबा बूट कोन ॾींदुमि। चई लाइ ॾे। वरना हाणे ॿिए चयो त मुंहिंजो तूं दोस्त न आहे, मूंखे ॾे भला मां ॾिसां। हा यार तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती सची आहे, तोखे ॾियां थो, बाक़ी हिन खे न ॾियां। खणी लाहे बूट हुननि ॾे वधाईं त सॼे वठी वरितो उहो बूट बि। हाणे साईं ॾिठई त बणा हाणे सभु सामान थी वियो आहे, सो हाणे हीअ सॼिड़ो आस्तो वठी पासो ॾे निकितो हलियो वियो। साईं हिननि अहिड़ो कमु कयो, हुन चयो त ॿार बूट ॾिठो हाणे ॾियो मोटाए। चई ॾिनो ई कोन अथई। चई तव्हांजी त मां न छॾियांव साईं,
भले कुछ भी थी पियो अची अंदर पाण में टाकोड़ो विधो ते हणी दूर हाँ लॻी पिया हाणे हिन वटि साईं पैसा बि जाम थिया रिली बि साईं लोटी वारा पैसा साईं न जेका भुया डंडे वारा सभु पैसा अची घर खणी अची माईअ खे ॾेखारियईं माईअ चयो त हेतिरी महिल लेट थी वई अंधा मुआ मारिया काॾे वेई बचा बुख मरिया हिन चयो अंधी हे ॾिस रिली हे डंडो ॾिस हे तो लोटी ॾिस हिन चयो वाह जो माल आंदो ते अची हिनखे चई के वेह तुंहिंजे पेरनि खे मां ज़ोर ॾियां थकिजी पियो हूंदई हिन चयो त न तूं हाणे बचा बुख हिन तकड़ा न ही मां कुझु पैसा खयूं थो वञा सामान वठी थो अचां सौदो कुझु तो रंध पचा कयूं सही आहे हे साईं तकिड़ो वियो ईअं सौदो वठी आयो चांवर जाम वठी आयो उन में गिहु वठी आयो साईं कुझु वरी चांवर मिठाई वठी आयो सामान जाम वठी आयो अची घर वारी हिकिड़ी ॾिनई कुझु वरी ज़हर बि वठी आयो हिन घर वारीअ खे चयो त ही वारो कर ही जॻह 4 किलो आंदो अथमि चांवर इहे रंधो अलॻि थांव में ऐं हीअ ज़हर जी पुड़ी आहे इहा बि गॾाए न मिठाई गॾाए ॾाढो मिठाई वारो भतु चाशनी करे पुलाव करे रख त मां अचां थो सही मां अचां थो बसि वञी थो मोटां चई भाई मां तव्हां ॿारनि खे खाराईंदा तुम्हारा ॿार पोइ ढेरी थी वञनि पोइ वती अबो अबो कंदी चई न मां कोन खाराईंदुमि हुननि लाइ साईं अलॻि रंध रहायईं उहे थाऊं सॼो देगिड़ी फुल कराए वरी बचनि लाइ माई अलॻि रंधे खारायो हीउ वियो सागन हुन नंदन वटि वियो जो साईं त हणी हिक ॿिए खे ॻाढ़ो रत में लाल करे छॾियो अथनि हिन सोचियो वञी हिननि सलाम ॾिनई हिननि मिड़ई हिकु सलाम वालेकुम सलाम निकिरे पियो हिन त सुक थी आहे हिननि खे चई छॾे हाल छा थियो मसइलो चई यार कुझु बि न आहे मिड़ई पाण रांदि खेॾूं पिया चई यार इहो मां इहो बाबो मुंहिंजो मरी वियो सो उन लाइ मां ख़तमु हुजाइण आयो आहियां सो सोचियुमि ॿियो काॾे वञा मस्जिद ॾे मां अचां हिते मुला लभंदा सो तव्हां ॾिठमि हिते वेठा आहियो सो हाणे हलो इहो सवाब ख़ातिर ख़तमो बि ॾियो हली ऐं ताम बि तयारु आहे खाओ हली हिन नंदन सोचियो त भला छॾु पैसनि खे वरी पैसा ॿिया बि थी वेंदा मल हलो ड्रोयो सॾु आयो आहे मसे त चई बा साईं कमु इहो आहे चई अंधा चारे वठी सिधो थो हुन ग़रीब शख़्स घर ॾे वियो से हाणे हिननि खे वञी साॻियो इहो थाल भरी आणे ॾिनई जंहिंमें ज़हर कढायलु अचे हिननि खे गॾा ॾिनई त हुननि साईं हम तमी न कई मथां हू घणो खाए वञे हू खणे हो बि शईअ में हणी टोटल ख़ाली करे बीठा त को होॾे किरियो को होॾे किरियो चारई ढेरी थी विया हिन माई अची त बणा मुआ मारिया ही 4 खून करे छॾी चुप कर तूं सॼे मुल्क जी जान छॾाई अथमि ॾचे मां हे हुन त माण्हुनि खे परेशान कयो वॾो हाणे हिननि सोचियो त हाणे माईअ सोचियो त हिननि खे कंदे काॾे चईसि चुप करे हिन जी टल बि आहे मौत हीअ साईं ॿार वञी बीह रहियो दग जे वटि सां उते अॻियो घर जे दग हुयो सो उन सां हिकिड़ो मज़दूर बि मोटियो पियो अचे कमु न हिनखे मिलियो हुजे हे ख़ाली सखिणो मोटियो पियो अचे हिन खे अॼु सॾु कयईं त भाऊ हेॾे अचु चईं भाऊ जी चई भाऊ केरु आहे तूं चई मां यार परदेसी आहियां सो मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे सो हाणे चयुमि त हाणे हिते को मिट अज़ीज़ बि कोन्हे को हाणे कीअं मसइलो थिए हाणे हिते मुक़ाम बि तूं हिसाब सां ॾिठल आहे हाणे हीअं कमु कर मुंहिंजी हिकिड़ी मदद कर सो हीअ 5 रुपया तोखे मां ॾियां थो इहो मुंहिंजो वॾो दफ़नाए ॾे हिन सोचियो त घर में वाक़ई बि कहिड़ी कोन्हे हिकु माई ऐं हिकु हे न ऐं हिकिड़ो ही ॿार कढी रखियो अॻे लाशो मुन सागन में ॾाढी त हुननि खे हिकु जहिड़ी हुजनि ख़बर ई न हुजे न साॻा ई मुला हुजनि हिन खे चईं त भाई हीअ लाश त हीअ चईं त हाणे ग़रीब शख़्स तूं पंहिंजे बचन संभाल करे हिते रहो बाक़ी मां पिणे खे दफ़नाए थो अचां सो 5 रुपया मां मोटी वठाईं थो अचे हिन जो भाउ हाणे हिकु ॻाल्हि अथई मुंहिंजी चई यार बाबो आहे बहरहाल ॾाढा प्यारा आहियूं सो वरी मोटी न अचे मूंखे ॻणती आहे चई भाउ हाणे कॾहिं मुआ मोटिया न चई भाउ मोटी आहे तोखे पूरणो पवंदो इहो तोखे वाइदो ॾियणो पवंदो चई मोटी आयो त हाज़िर मां पूरींदोमांसि चई सही आहे हाणे हिन वञी ग़रीब शख़्स खणी हार हुन मज़ूर माण्हू खयों वञी सिधो सो मेरे चेल जेतिरी जा केतिरी बि गॾु खणी हिन खे दफ़नायूं वरी हीअ मोटियो त हिन वरी ॿियो अंधो कढी रखी सघियो हू जो आयो त भाऊ अची वई न चई हा भाऊ चई मोटी आयो छा चई हा यार हे मोटी आयो हिन ॾिसी चई लख लानत अथई अंधा कॾहिं मुक़ाम मोटियो भराल को मोल मोटियो कॾहिं मुक़ाम मां भणा कयो त ज़लील अथई चई भाऊ हाणे कंहिं मसइलो थिए चई भाऊ मां न खणंदुमि चई तुंहिंजो ॻाल्हायल आहे चई हाणे वठि 5 रुपया ॿिया बि पर हाणे दफ़नाया चई हिन जो हाल न 5 रुपये जी वरी हिनखे लालच थी हाणे हा मज़ूर त हुयो अॻे वरी वियो हे वरी साईं बुबे जॾहिं खईं वञी साईं खॾ खणी वरी हिनखे ऊंधो सऊं उछलियूं ॾाढो पूरियूं न खफ़न न कुझु बि न मथां डंगर रखियूं हलिया जे हाणे न ईंदो वरी ही मोटी आया त हिन वरी
टियों कढी ॿार रखियो। हिन जो भाउ अचे थो न, चए हा भाउ मोटी आयो छा? चए वरी मोटी आयो अबो वाह। हिन जो ॾिठो भणा ॾाढी साॻी साॻियो ई कमु। हिन लानत ते भणा कॾहिं मोटियो खणी ज़लील कयो अथई। हिन चयो त भाउ मां न वेंदुमि। चए भाउ हाणे हेॾिस, ही 5 रुपया ॿिया बि वठि तूं, 15 रुपया वठि, ही पूरे हाणे महिरबानी कर भला। हिन सोचियो त हाणे 5 रुपया वरी ॿिया बि ॾिए थो, वरी हिन साॻे खयूं। हिन वरी एॾी खईं जो हिक खां ॿीणी खॾ उछलियूं सफ़ा, हिते सिज बि सही पोयार थियो। हाणे के मसइलो थिए, हिन चयो त भला हाणे त वञा बसि, हाणे न मोटंदो कॾहिं बि। सयाणी अचे थो पियो त वरी हिन चौथों कढी रखियो हुयो साॻियो हूंदो। वरी परे को ॾिठे त चई त भाउ वरी मोटी आयो छा? हिन जो अचे थो न, चई वरी मोटी आयो? चई हा भाउ हे मोटी आयो वेठो अथई। हिन ॾिठो, चई भाउ हे लाश न आहे, जओ हिन जी भेण खे ही कम जो न आहे, बसि मूंखे भाउ तुंहिंजो पैसा बि न खपनि, कुझु बि न खपे। पोइ हिन जी घर वारी आई निकिरी, ग़रीब शख़्स जी उन ठग जी। चई भाउ हाणे ही आख़िरी मूं न्याणी जे करे तूं पूरे आ, ही जे वरी मोटी आयो न, मां हिन पेड़ में ॿधियूं, असां हलिया वेंदा त लॾो खयूं पाणे कुता कांव पे खाईंदासीं। आख़िरी चकर ही महिरबानी कर, मोते रुगो महिरबानी कर, तूं 5 रुपया ही वठि, 20 रुपया पूरा कर तूं, सो हाणे महिरबानी करे ही खण। हिन जो हाणे न्याणी बि आहे, पैसा बि मिलनि था। आख़िरी चकर जे भाउ खणी थो वञा, वरी मूंखे पैसा एडवांस में ॾे। चई पैसा बि तोखे ॾियां थो, तूं घबराए न, तूं वञ हे खणी पूरे था अचु। हिन ग़रीब शख़्स खयूं त हिनखे ॾाढी खॾ खणी हिनखे पूरियईं। हिन सोचियो त भणा ही मुखों अॻे जेको कुराड़ो काथों थो वञे, कीअं मसइलो आहे। हिनखे चयूं ऊंदहि बि थी वई, रातड़ी बि थी वई, 4 मुड़ुस पूरिया त हिनखे टाइम लॻो न। हे साईं लिकी वेठो, साईं हिकिड़ो वाणियो हुतो, झंग जे ख़्याल सां टपे पियो, हिनखे राम राम कयूं, पोइ वञे पुठी ॾेई हिन पासे ॾेई। हिन चयो इहो वञे थो ई गाना ॻाईंदो थो वञे, हेॾे मूंखे लोड़ाए पाण गाना ॻाईंदो थो वञे। भाॻो वियो जीअं कोडर हुयो त ठका वञी पुठी ॾेयूं, ठका जो कढाए उन महिल उन मुंडी लाहे वेही रहियो। वञी सिधो थो शाख में लोड़े फिटी कयईंसि। मोटी अचे तकरीबन 8-9 राति जा थिया। अचे आयो घर धणी सॾु कयईं। चए भाउ आयो? चए न यार अञा कोन आयो। चए अचे पियो थियो पुटु, पोइ चेको ऑर्डर हथ में ई मां बि डुकी पुॻो, मां ठका कढाए मुंडी लाहे शाख में लोड़ी आयो, मां हाणे न ईंदो। हिनखे पैसा 20 रुपया कढी ॾिना। सो ज़ाल खे चई त हाणे 4 खून मुंहिंजा, 5 पाण कयईं, सो हाणे धन में जान छुटी वई। सो हाणे ही से ठग जेको हुयो तो पंहिंजे धंधेदारीअ साॻे सां लॻी पियो। सो इहा ॻाल्हि हिते पूरी थी वई। वधीक सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटी खे लाज़मी हणिजो। बरहाल मां ॻाल्हियूं रिकॉर्ड अॼु करे थो छॾियां कुझु 2-3, सो विचो वारी जी ॻाल्हि तव्हां वटि न बि पुॼे, सो मां इतकाफ़ में वेंदुमि 10 ॾींहं मरम जेका 10 ॾींहं जेका आहिनि रोज़ाना पछाड़ीअ रहो। सो मां मस्जिद में वेंदुमि, इंशाअल्लाह रोज़ा बि रखंदुमि ऐं तव्हांजे हक़ में दुआऊं घुरंदुमि। सो असांजे सिंध चैनल सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटी खे लाज़मी हणिजो, छो त तव्हांजी सपोर्ट मुंहिंजे लाइ अहम आहे ऐं तव्हांजे हिकु लाइक मुंहिंजे लाइ वॾी अहमियत थी रखे। सो महिरबानी करे दुआउनि में यादि रखिजो। क़ुर्बान कलोड़े खे। अस्सलाम वालेकुम या अली मदद।